मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं जेकॾहिं रमज़ान में औरत खे हेज़ अची वञे त उहा औरत सेरी जी मानी पचाए या इफ़्तारी जी मानी पचाए, छा उनखे खाइणु जाइज़ आहे या दुरुस्त आहे या न। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि यादि रखणु खपे त हेज़ हिकु अहिड़ो अमल आहे जेके मुस्लमाननि जी हर हिकु औरत खे ईंदो आहे। इहा हिकिड़ी उनजी मुदत आहे, अयाम मख़सूस आहिनि। इन खां काई बि औरत पाक न थींदी आहे, काई बि औरत हेज़ खां बची नथी सघे। ऐं जो कंडीशन मुख़्तलिफ़, कंहिं औरत खे 3 ॾींहं हेज़, कंहिंखे 5 ॾींहं, कंहिंखे 6, घटि में घटि हेज़ जेकी हलंदी आहे उहा 3 ॾींहं औरत खे हलंदी आहे, वधि में वधि 10 ॾींहं। इन खां मथे अचे थी औरत खे को मर्ज़ु आहे, बाक़ी पोइ उनखे हेज़ शुमार न कयो वेंदो आहे। हेज़ जी हालत में अगरि का औरत सेरी जी मानी पचाए थी या इफ़्तारी जी मानी पचाए थी, उनजो खाइणु बिल्कुलु जाइज़ आहे, दुरुस्त आहे, बल्कि उनखे पचाइण ते नेकी बि मिलंदी। ऐं इन जो हुकुम अल्लाह ताला क़ुरान हकीम में ॾिनो, वतआवनु अलल बिर्रि वत्तक़वा, नेकी जे कमनि जे अंदरि हिक ॿिए सां ताउन कयो। नेकी ऐं परहेज़गारी जे कमनि जे अंदरि हिक ॿिए सां ताउन कयो, मदद कयो। वला तआवनु अलल इस्मि वल उद्वान, गुनाह जे कमनि जे अंदरि कंहिं क़िस्म जो कोई ताउन न कजो। गुनाह जे कमनि जे अंदरि कंहिं मुस्लमान सां कोई सपोर्ट न। व्याज खणे थो, मूंखे चओ थो साईं महिरबानी करे हिनखे चओसि, बिल्कुलु न आहे चवणो। ग़लति को कमु आहे, कंहिं क़िस्म जो कोई मुस्लमान ताउन न करे। नेकी जे कमनि में अल्लाह ताला हुकुम ॾिनो आहे, नेकी जे कमनि में ताउन कंदव तव्हांखे नेकी मिलंदी। हाणे औरत जेकी सेरी जी मानी पचाए थी या इफ़्तारी जी मानी पचाए थी, जेतिरा बंदा इन खां रोज़ो रखनि था या रोज़ो इफ़्तार कनि था, यकीन तौर ते जेतिरा इफ़्तार कंदा, जेतिरा रोज़ो छोड़ींदा, तमामु इन रोज़ेदारनि जी नेकी अल्लाह ताला इन औरत खे बि ॾींदो। हाणे कोई इहा टेंशन न अचे साईं असांजी नेकी उन औरत जे तरफ़ हली वञे, न न, अल्लाह जा ख़ज़ाना वसीन, अल्लाह जा ख़ज़ाना को महदूद न आहिनि, हदि न आहे लॻल त हे मुंहिंजी हदि आहे, न न, अल्लाह ताला फरमाए तमामु वॾा वसीन। कंहिंखे केतिरो बि ॾेई छॾियां, कंहिंखे केतिरो बि ॾेई छॾियां, कंहिं क़िस्म जो कोई जेको आहे मुंहिंजे ख़ज़ाननि में किलत न ईंदी आहे।